तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां जे ख़िदमत में अॼु जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे सोननि वारनि वारी शहज़ादी। ही हुन कहाणीअ जो पहिरियों हिसो आहे जेको अवां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। त अचो हलूं था कहाणीअ जे तरफ़। कंहिं मुल्क जे बादशाह खे हिकिड़ो सिकीलधो पुटु हूंदो हो, पर ॾाढो ॾिंगो हूंदो हो। शहज़ादे जे अॾाइनि खां रैयत ॾाढी तंग थी। आख़िर घणीअ दाह ऐं शिकायत ते बादशाह गुस्से में अचे शहज़ादे खे देस निकाली ॾेई मुल्क मां कढी छॾियो। शहज़ादे जा टे दोस्त हुआ, हिकु ब्राह्मण, ॿियो सोनारो ऐं टियों वाढो। शहर छॾण खां अॻु में शहज़ादो जॾहिं उन्हनि खां मोकिलाइण आयो तॾहिं यारनि चयसि, शहज़ादा जेॾां तुंहिंजो पंधु ओॾां असीं बि हलंदासीं। दोस्त उहो जो दोस्त जो सिर ॾींदड़ साथी बणिजे। नेठि चारई दोस्त भलनि घोड़नि ते चढ़ी वतन खे पुठि ॾेई दूर ॾेह ॾांहुं रवाना थी विया। हलंदे हलंदे खेनि हिकिड़े झंगल वटि सिजु अचे लथो ऐं राति पइजी वई। उते शहज़ादे पंहिंजे यारनि खां पुछियो त यारो अव्हां खे कहिड़ो कहिड़ो हुनुरु थो अचे। ब्राह्मण चयो, अदा आउं फ़क़ीर 3 माइटनि जो औलादु आहियां, मूंखे ॿियो त कुझु बि कोन थो अचे। बाक़ी जेकॾहिं को बि लाश ॾिसंदुसि त धणीअ खे संभाले उन ते 4 उबता 4 सुबता फीणा विझंदुसि त मालिक जे महिरबानीअ सां उहो मर्द कहिड़ो बि हुजे ऐं कॾहिं बि मोह हुजे, चङो भलो थी पवंदो। इहो ॿुधी शहज़ादे चयो, इहो हुनुरु त तमामु सुठो आहे। उन्हीअ खां पोइ सोनारे चयो त अदा मुंहिंजो पीउ सोनारो हो, मूं हुन खां इहो धंधो सिखियो आहे, पर मूं जेका वॾी ॻाल्हि दुकान ते वेही पिराई सा हीअ त कंहिं बि माण्हूअ मुंहिंजे कंहिं दोस्त वाक़ुफ़कार सां कॾहिं बि ऐं किथे बि ॻाल्हायो हूंदो त आउं जॾहिं उन माण्हूअ खे ॾिसंदुसि या ॻाल्हाईंदो ॿुधंदुसि त हिकदमि चई ॾींदुसि त हिन मुंहिंजे फलाणे या फलाणे दोस्त वाक़ुफ़कार सां ॻाल्हायो ज़रूरु आहे। आउं त इहो हुनुरु थो ॼाणा। इहो ॿुधी सभिनी चयो, अदा अहिड़ो हुनुरु त लाजवाबु आहे। उन्हीअ खां पोइ वाढे जे पुट चयो त अदा मूंखे बाबे अहिड़ो वाढ को हुनुरु सेखारियो आहे जंहिंजो मटु ई कोन्हे। मूंखे जेकॾहिं सुठो काठ ऐं सामान मौजूदु मिलंदो त काठ खे घड़े ठाहे उन में इहो त हुनुरु रखी छॾींदुसि जो उहो काठ उॾामी खटोलीअ जीअं उॾामी हलंदो। इहो ॿुधी सभिनी वाह वाह कई ऐं चयाऊं, ही त वाक़ई हिकु अजीब हुनुरु आहे। वक़्तु सिर ॾाढो सुठो कमु ॾींदो। पोइ जॾहिं शहज़ादे जो वारो आयो तॾहिं हुन चयो त अदा सभिनी जा हुनुर वॾा, मुंहिंजो कमु आहे हैवानी, आउं बादशाही ॿार, जंग में माहिर, तीर हणण जो होशियारु, तलवार जो कोॼो। जेकॾहिं का बि मुश्किल सिर ते अचे वञे त पुठि ॾियण बदिरां मुंहुं ॾेई बीही रहंदुसि, पोइ मरां या मारियां। अॻिते आउं उन हैवानी बहादुरीअ सबबि पाण खे शइ सम्झंदो हुउसि, पर हाणे सम्झां थो त विढ़ी त कुता बि सघनि था। इहो विढ़णु माण्हुनि जो कमु न आहे। अवां टिनी जा कम आला आहिनि। अहिड़ीअ तरह घणे ताईं ॻाल्हियूं ॿोलियूं कंदे कंदे हिननि खे निंड अची वई ऐं हू सुम्ही रहिया। सुबुह जो उथी गॾिजी हिकु तरफ़ मुंहुं करे हलिया ऐं हिकिड़े झंगल में वञी पहुता। उते हिकु शींहुं मोह पियो हो। इहो ॾिसी शहज़ादे ब्राह्मण खे चयो त अदा तुंहिंजे आज़मूदे जो वक़्तु त पहिरियों ई अचे वियो। हाणे हीउ शींहुं मोह पियो आहे, उहो असांखे उथारे ॾेखार, न त असांजे दिलि खे शक थींदो। जवाब में ब्राह्मण चयुसि त हीउ शींहुं ख़ुदा जो शेर आहे, उथंदो पाण खे विछोड़े छॾींदो। उन ॻाल्हि खे खणी छॾ। ॿियनि दोस्तनि बि ब्राह्मण जे ॻाल्हि खे टेक ॾिनी, पर शहज़ादो अचे ज़िद ते चढ़ियो। चईं, उन खां तूं छुटो आहीं। शींहं खे मारणु मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे, उन खां छो था टिॼो। यार चवनि त शहज़ादा ॾाहो थी, हीउ शींहुं उथंदो, तूं त हिन सां विढ़ंदे, पर असीं डप खां उथी भॼंदासूं, तंहिं करे पाण खे विछोड़ो अची वेंदो। कुझु ख़्यालु कर। पर शहज़ादो मञे ई न। आख़िर ब्राह्मण बि वठी 2-4 उबता सुबता फीणा हयां। मालिक मनान खे सवालु कयो ऐं थोरी देरि खां पोइ शींहुं गजगार करे उथी खड़ो थियो। ॿिया हमरा शींहं खे ॾिसी उथी भॻा
पर शहज़ादो शींहं खे साम्हूं थी बीही रहियो। आख़िर त बादशाही ॿार हो। शींहं ऐं शहज़ादो सॼो ॾींहुं लड़ंदा रहिया। नेठि विचें धारे शींहं बेज़ार थी उथी भॻो। शहज़ादो पुठियां लॻुसि पर शींहं वटांसि भॼी वियो। उते जां खणी ॾिसे त मार न यार न साथी, अकेलो ई अकेलो। अफ़सोस में पइजी वियो त यारनि चयो सच थिए। हाणे यारनि खां बि विछड़ियुसि, माइटनि खां बि ॾूर। आख़िर सोचींदे सोचींदे राति पइजी वियसि ऐं झंगली जानवरनि ऐं मिरुनि जे ख़ौफ़ खां हिकिड़े वॾे वण ते चढ़ी वेही रहियो। भला जेको रेशमी हंधनि ते सुम्हंदड़ो हुजे उन खे किथां थी अहिड़े हंधि अकेले सिर निंड अचे। किरण जो ख़ौफ़ तंहिंखां सवाइ शहज़ादो उभो थियो वण ते वेठो रहियो। निंड मथसि ग़लबो करे त पाण खे चुंडड़ियूं विझो वरी सुजाॻो कयो छॾे। अहिड़ी तरह पाण खे होशियारु कंदो जाॻंदो रहियो। अधु राति जो ओचितो लूणु वराए खणी जो पुठियां निहारे त ॾिसे हिकु नाग आहे जो पंहिंजे वात में टांडो खयों भॻो अचे। इहो ॾिसी हुनखे हैरत लॻी त नाग सड़े छो नथो। पर पोइ यादि आयुसि त चवंदा आहिनि कलाधारी नागनि खे मथे में मण थींदी आहे। हीअ बि कलाधारी नाग थो लॻे ऐं इहो जरको उन मण जो आहे। एतिरे में नाग बचे उन वण हेठि पहुतो। नाग हिकु हंधि उहा मण रखी नाच करणु लॻो। मण जे नूर खां झरझंगो चमकणु लॻो। कई जीत जानवर उन रोशनी ते अचे गॾु थिया ऐं नाग जेॾी महिल नाच करे थको तॾहिं उहे जीत जानवर मारे शिकार करे पंहिंजो पेट भरे मण ॻी हलियो वियो। कलाधारी नाग जे मण बाबति शहज़ादे घणेई करामती ॻाल्हियूं ॿुधियूं। सो हाणे नाग जे वञण बैदि शहज़ादे उन मण जे हथु करण जो पूरो इरादो कयो। शहज़ादे खे डप विचां सॼी राति निंड न आई ऐं पूर पचाईंदे सुबुह कयईं। सुबुह जो वण तां लही शहज़ादो भर वारे शहर में वियो ऐं हिकिड़े लोहार खे चयईं त लोह जो 2-3 सेरनि जो हिकिड़ो छलो ठाहे उन में चौधारी तेज़ पाकीअ जहिड़ी धार विझी मूंखे ॾे ऐं उहा धार अहिड़ी तिखी हुजे जो जेको बि उनखे वेझो वञे सो हिकदमि वढिजी 2 टुकर थी पवे। लोहार शहज़ादे खां ख़र्च वठी चवण मूजिबि शहज़ादे खे तिखी पाकीअ जे धार वारो अहिड़ो छलो ठाहे ॾिनो। शहज़ादो उहो छलो हिकिड़ी नंढड़े पेतीअ में रखी खणी साॻे वण ते वञी वेठो ऐं छले जे सोराख़ में सिणीअ जी ॾोर ॿधी वेही नाग जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर नाग पंहिंजे वक़्त ते मण वात में झले साॻे रस्ते तां हलंदो अचे उन वण हेठां पहुतो जंहिं ते शहज़ादो लिको वेठो हो। नाग वात मां मण कढी साॻे हंधि रखी अॻे वांगुरु नाच करणु लॻो ऐं जीत जानवर दस्तूर मूजिबि अचे मण खे फिरी बीही रहिया। मौक़ो ॾिसी शहज़ादे आहिस्ते आहिस्ते करे ॾोर में ॿधल छलो अहिड़ीअ तरह लटकायो जो मण उन जे विच में अची वई। नाग मण जे आॾो का शइ ॾिसी छले खे चक हयो त ज़बान ऐं मुंहुं पाकी जे धारुनि सां लॻी ज़ख़्मी थी पियुसि। नाग हिकारी काड़ में अचे वरी छले ते हमिलो कयो पर जहिड़ो उन ते वार कयईं तहिड़ो सिरी वढिजी वञी परे पियसि। पोइ त नाग फथकणु लॻो ऐं फथकी फथकी उते ई मरी वियो। शहज़ादो पोइ वण तां लही मण खणी क़ाबू कई ऐं जितां नाग आयो हो ओॾांहुं रवानो थियो। नाग जो लीको हलंदे हलंदे वञी पाणीअ जे भरियल हिकु तलाउ में घिड़ियो। शहज़ादो बि तलाउ में घिड़ण लाइ तयारु थियो। खेसि हैरत लॻी त पाण जीअं तलाउ तरफ़ पे वियो तीअं तलाउ जो पाणी हिन खां हटंदो परे थींदो पिए वियो। उते ख़्यालु आयुसि त इहा मणिया का हिन मण में ई आहे। मण कढी खणी पाणीअ खे वेझी कयईं त पाणी उन खां परे हटी वियो। बसि पोइ त शहज़ादे खे भरियल तलाउ मां जॻह मिलंदी वई ऐं शहज़ादो उन में हेठि लहंदो वियो। वेंदे वेंदे तलाउ जे तरे में शहज़ादे खे हिकु महलात जी दरी ॾिसण में आई ऐं हू हिकदमि लंघी उन में अंदरि वियो। शहज़ादो हिकु सुठो आलीशान महलात ॾिसी हैरान थी वियो। महलात में घुमंदे घुमंदे हिकु हंधि वियो त ॾिसे त हिकु सुहिणी शहज़ादी जंहिंजा सोना वार आहिनि हार सिंगार कयो पलंग ते वेठी आहे। धारे माण्हूअ खे अंदरि महलात में ॾिसी उहो हैरान थी वई ऐं शहज़ादे खे चयईं, ए बदनसीब इंसान, तुंहिंजो हिन दोज़ख में कीअं अचणु थियो?
जीअं आयो आहीं तीअं हितां भॼी वञु। हिते हिकिड़ो कलादारी नागु रहे थो, इजो आयो की आयो, तोखे ॾिसी मारे छॾींदो। तो जहिड़ो हिकु हसीन ख़ूबसूरत नौजवान मुंहिंजे अॻियां मारिजे, इहो मूंखां ॾिठो न थींदो। पंहिंजे जवानीअ ते क़यास कर ऐं हिकदमि हितां भॼी वञ। शहज़ादे जवाब में वराणियो त तुंहिंजो नागु मूंखां ॾाढो न आहे, आउं उनखे ख़तमु करे सघां थो। तूं छो एतिरो डिॼी रही आहीं? शहज़ादीअ जवाबु ॾिनो त ए इंसान, तोखे हुन मरदूद नाग जी ख़बर कान्हे। हिन ज़मीन ते हिकु शहरु आहे जिते मुंहिंजे पीउ जी हुकूमत आई। हिन नामुराद नाग अलाए कीअं मूंखे उते ॾिसी वरितो ऐं मूं ते आशिक़ु थी पियो। पोइ मुंहिंजे पीउ ऐं भाउरनि खे मारे मूंखे हिते खणी आणे क़ैद कयो अथसि। उन बैदि रोज़ानो उन शहर में वञी उते जा माण्हू थोरा थोरा करे मारे छॾियईं ऐं अहिड़ीअ रीति सॼो शहर बर्बादु थी वियो। मुंहिंजा माइट नाग मारे छॾिया ऐं आउं हिते क़ैद में पई आहियां। घणनि ॾींहंनि खां पोइ तो जहिड़े ख़ूबसूरत इंसान खे ॾिसी दिलि खे कुझु आथत आयुमि, पर वरी बि ख़्यालु थी करियां त नाग बेरहम तोखे बि मारे छॾींदो। पंहिंजो साहु बचाइणु इंसान ते फ़र्ज़ु आहे, तंहिं करे तूं छो हरू भरू मुंहिंजे करे पंहिंजी हयाती थो विञाई। उन्हीअ करे ई तोखे मिंथ ते कयमि त मूंखे पंहिंजे क़िस्मत ते छॾे ॾे, तूं पंहिंजो साहु बचा। तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन, हिन कहाणीअ जो पहिरियों हिसो इन ते ख़तमु थियो ऐं हिन कहाणीअ जो ॿियो हिसो इंशा अल्लाह तमामु जल्द तव्हांजे ख़िदमत में पेश कंदासीं। एसि ताईं अल्लाह हाफ़िज़।